मेहर मां खे ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद में 10 मुहर्रम अल हराम ते मोमिनन जो मातमी जलूस बरामद, मजलिस मुनक़द, हज़ारे मोमिन मजलिस में शिरकत कई है। मोमिनन सिटी गेट ते शुरियन जो मातम कयो है, अज़ादारी कई है। मातमी जलूस जी निगरानी SHO अब्दुल्ला जोयो, मुंशी अनवर हिंगोरो, पुलिस इंतजाम सख्त कया विया आहिनि। शहर मुकम्मल तौर ते बंद थी वियो। हर तरफ़ या हुसैन जूं सदाऊं बुलंद थी वयूं आहिनि। करबला जे शहीदन खे शानदार लफ़्ज़न सां भेटा पेश कई वई है। इमाम हुसैन अलैहिस्सलाम कुर्बानी ॾेई हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन बचायो है। जॾहिं त मोमिनन उम्मेद अली चांडियो, फ़कीर रुस्तम चांडियो ऐं ॿिनि नगर न्याज़ तक़सीम कयो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।